अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वअमुर अहलक बिस्सलाति वस्तबिर अलैहा ला नसअलुका रिज़्क़ा नहनु नरज़ुक़ुका वल आक़िबतु लित्तक़वा। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। जेके दोस्त थकजी पिया हो जेके थकजी पिया हो भला जेके दिल जी मोहब्बत सां वेठा हाथ मथे तो जेतिरो दिल जी मोहब्बत सां वेठा एतिरो बुलंद आवाज़ सां दुरूद पाक पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुझे मोहतरम दोस्तों भाई बुजुर्गों, अज तव्हां असां इस्लाह माशरा कॉन्फ्रेंस में बिरादर मुकर्रम मौलाना फयाज़ अहमद अब्बासी साहब जे बिन बचड़न मोहम्मद उकाशा ऐं अबू हुरैरा जे सुन्नत तोहर जे मौके ते कुरान पाक जी महफ़िलों मजलिस मस्जिद अल्लाह जे घर में पंहिंजे रब साईं खे राज़ी करण जी नियत सां गॾु थियूं। दुआ इंशाअल्लाह अल्लाह ताला तव्हां असांजी हिन हाज़िरी खे मंज़ूर व मक़बूल फरमाए। मुसलमानों, अॼुकल्ह जा हालात ही पुरफ़ितन माहौल, इन पुरफ़ितन माहौल में ॻोठ वारनि खे गॾु करे अल्लाह जे क़ुरान जी महफ़िल खे सजाइण ऐं पंहिंजे घरों ख़र्च करण इहो बि हिकु वॾो मुजाहिद जो कमु आहे। जलसे जो ख़र्च वरी अवाम जी मानी उलमा जो इकराम उन जी मानी करण शल अल्लाह साईं भाऊ फयाज़ अहमद साहब जे माल में इल्म में उमिद में अमल में बरकत अता फरमाए। शल अल्लाह साईं इन्हनि नंढड़नि खे क़ुरान जो हाफ़िज़, क़ुरान जो कारी, क़ुरान जो आलिम बणाए। जेतिरो थी सघे पंहिंजे बच्चनि जी तरबियत कयूं, पंहिंजे बच्चनि जी इस्लाह कयूं। ख़ुसूसन जेको ही दौर हली रहियो आहे, दज्जाली दौर हली रहियो आहे, फितननि जो दौर हली रहियो आहे। मुसलमानों, पाण खे क़ुरान सां ताल्लुक़ जोड़ियूं, पंहिंजे बच्चनि खे बि क़ुरान पढ़ायूं। इहो क़ुरान दुनिया में भी कम ईंदो, कब्र में भी कम ईंदो, हशर में भी कम ईंदो। इहो ही क़ुरान आहे जंहिंजे करे दुनिया जो जहान हली रहियो आहे। जेतिरो थी सघे पाण भी क़ुरान मजीद पढ़ूं, पंहिंजे बच्चनि खे भी पढ़ायूं। दुनिया में भी कम अचण वारो क़ुरान अथव, कब्र में भी कम अचण वारो क़ुरान अथव, आख़िरत में भी कम अचण वारो क़ुरान अथव। पंहिंजे बच्चनि खे अंग्रेज़ी भले पढ़ायो, पर जेको मक़सूदी तालीम आहे जंहिंसां दुनिया में भी फ़ाइदो आख़िरत में भी फ़ाइदो, वो अल्लाह जो कलाम क़ुरान। अंग्रेज़ी तालीम में कोई फ़ाइदो कोन्हे को। दुनियावी एतबार सां अॻ में कुझु फ़ाइदो हुयो जो टूटीअ जो आसरो मिले पियो। अॼुकल्ह त उन्हनि टूटियुनि जो बि आसरो कोन्हे को। जॾहिं इमरान खान आयो हुयो चवे पियो त मां टूटीअ जो आचार विझी आयो आहियां, वॾा टैंकर भरे आयो आहियां, कंटेनर भरे आयो आहियां, पर टूटियूं ॾियण त पंहिंजी जॻह ते अलाए केतिरा असांजा नौजवान बेरोज़गार कया विया आहिनि। जेके 96 खां वठी करे टूटियूं था कनि उन्हनि खे बेरोज़गार कयो वियो आहे। जेके 40 सालनि खां वठी करे टूटियुनि में लॻा पिया आहिनि उन्हनि खे बेरोज़गार कयो वियो आहे। मुसलमानों, दुनिया जी तालीम न हाणे दुनिया जे कम जी रही आहे, आख़िरत जे त मोई कम जी न हुई। क़ुरान मजीद जेकॾहिं पंहिंजे बच्चनि खे पढ़ायोसीं, पाण बि पढ़ियोसीं,
पंहिंजे बचन खे पढ़ायोसीं उन्हनि जो बि फ़ाइदो आहे त असांजो बि हिन में फ़ाइदो आहे। जॾहिं इहे बच्चा क़ुरान मजीद पढ़ंदा आहिनि, अल्लाह जे कलाम जी तिलावत कंदा आहिनि, किताबनि में ईंदो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो हिकिड़ो शख्स आहे जंहिंजे लाइ रब जहन्नम जो फ़ैसिलो फरमायो, उहो जॾहिं इंतकाल करे वियो जहन्नम जो फ़ैसिलो थियो आहे। पोयों पंहिंजी घरवारीअ खे हमल सां छॾे वियो आहे, उन हमल मां उनखे पुटु ॼायो आहे। पुटु जॾहिं 5 सालनि जो थियो आहे, हू जेको जहन्नम में अज़ाब में मुब्तला आहे, जहन्नम में सड़ी रहियो आहे, उन खां ओचितो रब अज़ाब खे हटाए थो छॾे। मलाइका अज़ाब जा पुछा था कनि, ए असांजा अल्लाह, हिन खे त हेतिरनि सालनि खां अज़ाब थी रहियो हो, ही त अज़ाब में मुब्तला हुयो। रब थो फरमाए, ए मलाइका, इन पोयों जॾहिं दुनिया छॾे आयो, पंहिंजी घरवारीअ खे हमल सां छॾे आयो, उनखे जेको पुटु पैदा थियो 5 सालनि खां बाद में उन पंहिंजे पुट खे क़ुरान जी तालीम ॾिनी आहे। इन जो पुटु दुनिया में पढ़ी रहियो आहे अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मां अल्लाह खे हयात अचे त इन जे बाबे ते मां अज़ाब तो मुसलमान जेतिरो थी सके पंहिंजे बच्चन खे क़ुरान पढ़ायूं। क़ुरान मजीद जो जेको अजर ऐं सवाब आहे तोखे मूंखे दुनिया में ख़बर कोन थी पवे, जॾहिं अखि ॿूटींदासीं पोइ हुनजी ख़बर पवंदी। अल्लाह जो वली आहे जंहिंजो नालो आहे बिशर रहमतुल्लाह अलैह। बिशर हाफ़ी अॻ में भंग जो मवाली हुयो। क़ुरान जी हिकिड़ी आयत बिस्मिल्लाह जो क़दुरु कयो अथई, रब हुनखे पंहिंजो वली बणाए छॾियो। इहो बशर बगदाद जे कब्रिस्तान वटां गुज़र करे थो, जीअं जो गुज़र कयईं न महसूस कयो हुयो त भंग जो मवाली हुयो, त शराब नोशी करण वारो हुयो, त भंग पीअण वारो, सॼी जवानी में खाने में गुज़ारे छॾियईं। हिकिड़े ॾींहुं जॾहिं बिस्मिल्लाह जो अदब एतिराम कयो अथई, रब हुनखे पंहिंजो वली बणाए छॾियो। सिर्फ़ वली न बणाए, अल्लाह हुनखे कशफ जो इल्मु ॾेई छॾियो। कशफ जो इल्मु, कशफ चइबो आहे जो के अल्लाह जा वली हूंदा आहिनि, जॾहिं कब्रिस्तान वटां गुज़र कंदा आहिनि, क़बर मां अंदर जेको माहौल हूंदो आहे, मुर्दनि सां जेको हशर हूंदो आहे, अल्लाह जे तरफ़ों नेमतूं या ख़ुदा जे तरफ़ों अज़ाब, इन्हनि अल्लाह जे वलियनि खे करे करे नज़र ईंदो आहे, या वलियनि जी करामत। तबे शराफी रहमतुल्लाह अलैह बगदाद जे कब्रिस्तान वटां गुज़र करे थो, जीअं जो गुज़रियो आहे कशफ कयो अथई, मुराक़बो कयो अथई। हिनखे महसूस ईअं पियो थिए कब्रिस्तान वारा पाण में छेड़ो करे रहिया आहिनि, कब्रिस्तान वारा पाण में विड़ी रहिया आहिनि। अल्लाह खां दुआ थो घुरे, ए मुंहिंजा अल्लाह, दुनिया में त खोड़ छेड़ा ॾिठासीं, भाउ भाउ सां छेड़ो कयो बीठो आहे, ज़ाल जो मुर्स सां छेड़ो, मुर्स जो साल सां छेड़ो, औलाद जो अब्बे अम्मा सां छेड़ो, अब्बो अम्मा पंहिंजी औलाद सां नथा ठहनि, रिश्तेदार रिश्तेदार सां नथो ठाहे, कंहिंजो दोस्त सां छेड़ो थो हले, कंहिंजो पारे वारे सां छेड़ो थो हले। ए मुंहिंजा अल्लाह, दुनिया जा त छेड़ा ॾिठासीं बि ॿुधासीं बि, कब्रिस्तान वारा छेड़ो छाजे करे था कनि। अल्लाह जे तरफ़ां हाथ भी आवाज़ आयो, इन कब्रिस्तान वारनि खां सवाल कर, कब्रिस्तान वारा तोखे जवाब ॾींदा। वलीअ जी करामत थो बयान कयां, अल्लाह जो बि अल्लाह जो उलुल अज़्म वली आहे, जीअं जो अल्लाह को सवाल कयो अथई। अल्लाह फरमायो बिशर कब्रिस्तान वारनि खां पुछा करे तोसां ॻाल्हाईंदा। बिशर चए थो, कब्रिस्तान में अची करे चए थो, अस्सलामु अलैकुम या अहलल क़ुबूर। सब थदा थी वेंदा हो, हां बे तव्हां गुरमानी न खाधी आहे। सुभान अल्लाह चवण सां जन्नत में वण लॻंदी, सुभान अल्लाह चवण सां अर्श वारो रब राज़ी थींदई, सुभान अल्लाह चवण सां सगीरा गुनाह माफ़ थींदई। बिशर रहमतुल्लाह अलैह चए थो, अस्सलामु अलैकुम या अहलल क़ुबूर। कब्रिस्तान वारनि अल्लाह जे वलीअ खे जवाब ॾिनो, वालैकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि या बिशर। ओ बिशर, वालैकुम अस्सलाम व रहमतुल्लाह। बिशर पुछा तो करे ॾियो ख़बर, कब्रिस्तान में छेड़ो छाजे करे था कयो, हिक ॿिए सां छाजे
असां त छेड़ो कोन था कयूं कब्रिस्तान में छा जो भेड़ो थी सके थो बिशर पुछा तो करे ॾियो ख़बर हे बाक़ी वठ सॾ छाते लॻी पई आहे बिशर के कब्रिस्तान वारा चवनि था ओ बिशर 8 ॾींहं थिया आहिनि हितां हिकिड़े अल्लाह जे बाने जो गुज़र थियो जॾहिं कब्रिस्तान वटां गुज़र गयो उन वक़्त में अल्लाह जे कलाम क़ुरान मजीद जी तिलावत कयो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अन्अमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलस्सालीन। कब्रिस्तान वारा चवंदा ओ बिशर 8 ॾींहं थिया आहिनि हितां हिकिड़े अल्लाह जे बाने सूरह फातिहा पढ़ी करे उन जो असांखे सवाब बख़्शियो आहे 8 ॾींहं गुज़री विया आहिनि उहो सवाब अञा असां मिलियो अॼु असम कर इंशाअल्लाह पाण बि क़ुरान पढ़ंदासीं पंहिंजे बच्चनि खे बि पढ़ाईंदासीं मां जेको चयो अल्लाह से मंज़ूर मक़बूल फरमाए क़ुरान पाक पढ़ण उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाह। अल्हम्दुलिल्लाह।